अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो छा थियण वारो आहे। छा सूरत वॾेरे चाकर ख़ान जे उमेदुनि ते कायम रहंदी? छा जेको आहे कमीनो जाबिर ख़ान जेको आहे सो सावल जे सौट जे मथां हावी थी वेंदो, उनखे गुमराह करे सघंदो? छा हसीना बेगम जे चवण ते सूरत उनखे जेको आहे फॉलो कंदी, यानी कि उन जी हर ॻाल्हि मञींदी? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, छो जो दोस्तों तव्हांजो सब्सक्राइब करण लाइ को ख़र्च कोन थो अचे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो चाकर ख़ान जेको आहे सो सूरत सां शादी करे, यानी सावल ख़ान जी भेण सां शादी करे ऐं उनखे वठी ईंदो आहे, सादगी सां निकाह करे उनखे वठी ईंदो आहे ऐं सूरत खे चवंदो जेकॾहिं तूं ख़ुशि रहणु चाहीं थी ऐं जेको आहे सो मां जेको आहे पूरो जेको आहे मूंखे यकीन आहे तूं मुंहिंजे जेको आहे सो उमेदुनि ते क़ाइमु रहंदे ऐं जेको आहे सो मां बाबा साईं सां जेको आहे सो तमामु घणी मोहबत कंदो आहियां, उन ते एतबार कंदो आहियां ऐं बाबा साईं तुंहिंजे भाउ सावल सां तमामु घणो जेको आहे उन ते यकीन कंदो हुउसि। इन करे मां तो ते यकीन कयां थो ऐं तूं मुंहिंजे यकीन ते जेको आहे पूरो लहंदे। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो जाबिर कमीनो शख़्स सावल जी जेको आहे सावल जे सौट सां हाणे जेको आहे चालाकियूं हलंदो ऐं उनखे जेको आहे अञा सावल जे ख़िलाफ़ु कंदो ऐं उन मां जेको आहे पंहिंजा कमु कढंदो ऐं जेको आहे जाबिर कमीने खे ऐं पंहिंजी घरवारी बि चवंदी त हाणे इहो ई वक़्तु आहे सावल जे सौट मां कमु कढण जो। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे सो वॾेरे चाकर ख़ान जी माउ यानी कि हसीना बेगम सूरत खे चवंदी जेकॾहिं तूं हिन घर में ख़ुशि रहणु चाहीं थी ऐं तूं चाहींदी त हिन घर में मुंहिंजी इज़त हुजे त पोइ जीअं तोखे मां चवां तोखे तीअं करिणो पवंदो। जेकॾहिं तूं ख़ुशि रहणु चाहींदी, जेकॾहिं तो ईअं न कयो त मां तुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾींदसि। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।